नाज़रीन, जामशोरे में समाजी तंज़ीम पारां खदड़न फ़क़ीरन की मदद कीअं करे सघिजे थी जे सिरे हेठि प्रोग्राम कोठायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था अली मुराद चांडियो जी हिन रिपोर्ट में। जामशोरो में समाजी तंज़ीम तरफ़ां खदड़न फ़क़ीरन की मदद कीअं करे सघिजे थी जे सिरे हेठि प्रोग्राम कोठायो वियो। समाजी तंज़ीम इंस्टीट्यूट ऑफ सोशल चेंज तरफ़ां कोठायल प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शोबन सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि सूधो यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते मुक़ररनि ख़िताब कंदे खदड़न फ़क़ीरनि सां समाजी रवैया बहितर करणु, कोटा तहत खेनि बल्दियाती इदारनि में नुमाइंदगी ॾियणु, तइलीम ऐं रोज़गार ॾियणु, संदन सिहत ऐं मुआशी मसइला हल करणु, सुञाणप कार्ड ॾियणु, रिहाइश लाइ सेफ हाउस ॾियण जो मुतालबो कयो। ट्रांसजेंडर कम्युनिटी सिर्फ़ ऐं सिर्फ़ पिननि ते या जो हिकिड़ा ॿिया उन्हनि जा मख़सूस धंधा आहिनि उन्हनि खे छॾे करे ज़िंदगी जा ॿिया एरियाज़ बि ॾिसनि, ज़िंदगी जे ॿियनि फील्ड्स में बि वञनि। अलाह साईं उन्हनि खे साॻियूं सलाहियतूं ॾिनियूं आहिनि ऐं उहे बिल्कुलु करे सघनि था। उन्हनि में एतिरियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि ऐं असांजो इदारो उन्हनि जी हर किस्म जी जेका मदद करण लाइ तैयार आहे। तो आज ये मीटिंग करवाने का मकसद ये था कि उनके ट्रांसजेंडर्स के इश्यूज़ तो हाईलाइट हमेशा से किए जाते हैं, लेकिन उनको साथ लेकर नहीं चला जाता। तो आज बस तमाम इदारों से, सरकारी इदारों से, सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन से, हमारे मीडिया हजरात से मैं दरख्वास्त करूँगी कि हम किस तरीके से ट्रांसजेंडर्स कम्युनिटी को साथ लेके चल सकते हैं ताकि वो अपने मसाइल को आगे से बेहतर खुद अपनी मदद आपके तहत हल कर सके। गवर्नमेंट से ये उम्मीद करती हूँ कि जैसे कि रिजर्व सीट हवाले से गवर्नमेंट ने कुछ जॉब्स अनाउंस की ट्रांसजेंडर की, पर एजाजी सीटें तो ज़रूर इन्होंने अनाउंस की, ऐलान किया गया, पर एज अ रोल मॉडल के तौर पर किसी को कुछ ट्रांसजेंडर को कोई सीट्स या कोई जॉब्स नहीं दी गई है। बोर्ड जे फ़क़ीरनि में रिलीफ को न मिलो असांखे। असांजा मुतालबा शनाख्ती कार्ड जन, वरी जेका माण्हू इम्तियाज़ी सुलूक कनि था, डिस्क्रिमिनेशन हुआ, नौकरी जा मसइला आहिनि, कम नथो मिले, वरी पेनान था छा कयूं, पेट तो भरनो है ना। जे जेके नौकरियुनि में पुलिस में जेका कोटा रखी हुई है तो ॿियनि बि कोटा रखी वञे, इन लाइ स्पेशल सेंटर ठाहिया वञनि ऐं हिननि खे एज़ अ माना हिकिड़ो मख़सूस वर्कर जेको आहे सो न कयो वञे, हिन जी पंहिंजे समाज जे अंदरि हिकिड़ी रेस्पेक्ट कई वञे, हिन जी डिग्निटी कई वञे। ऐं उन खां अलावा हिननि जे लाइ छो जो हीअ वल्नरेबल कम्युनिटी आहे त हिननि जे लाइ मख़सूस इदारा क़ाइमु करे हुनजी कैपेसिटी बिल्ड करे ऐं हिननि खे अॻिते आंदो वञे त जीअं असांजे समाज जे अंदरि ही पंहिंजो हिकिड़ा एम्पावर थियनि ऐं कुझु कंट्रीब्यूट करे सघनि। असां डिस्ट्रिक्ट में हिननि जी हेल्प करे सघूं था। पंहिंजो शनाख्ती कार्ड जेकॾहिं हिननि खे नथा ठाहे ॾियनि त असां हुननि खे नादरा खे लेटर लिखी सघूं था त बाबा ही ट्रांसजेंडर आहे, हिननि खे शनाख्ती कार्ड इशू कयो वञे जीअं हिननि जी नेशनलिटी थी वञे, ख्वाजा सराह में ही काउंट थी सघे। ऐं उन खां अलावा मेडिकल में जेकॾहिं हिन का फैसिलिटीज़ नथी मिले त उहो असां मेडिकल में डॉक्टरनि खे बि लिखी सघूं था। वेलफेयर कमेटी आहे कोटरी में, मां उनजो सेक्रेटरी आहियां, उनखे आहे लम्स में असां लिखी सघूं था। असां हिन जी काफ़ी मदद करे सघूं था पंहिंजे तरफ़ खां। प्रोग्राम में समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, वकीलनि, सहाफ़ियुनि, शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खदड़न फ़क़ीरनि खे समाज में अहमियत ॾियारण लाइ किरदारु अदा करण जो अज़म वरजायो। कैमरामैन हयात मीरानी सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।